नाज़िम सिंध हाई कोर्ट सखर बेंच मार्केट कमेटी के रिटायर्ड मुलाजमन के पेंशन न ॾियण ते वॾे वज़ीर समेत सॼी काबीना जो पघारूं बंद करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर عنايت भट्टी। عنايت, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल। अॼु सिंध हाई कोर्ट सखर बेंच में मार्केट कमेटी के रिटायर्ड मुलाजमन के पेंशन न मिलण वारे केस की ॿुधणी थी आहे, जंहिंमें रिटायर्ड मुलाजमन के पघारूं न ॾियण ते अदालत सिंध के वॾे वज़ीर समेत समूरी काबीना जो पघारूं रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मैं ॿुधे चलां अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी ज़रायत, सेक्रेटरी फनास की पघार भी बंद करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत मार्केट कमेटी के रिटायर्ड मुलाजमन के पेंशन जारी न करण ते सख्त कावड़ जो इज़हार पिणु कयो आहे। ॿुधे चलां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿुधणी दौरान एडवोकेट सोहेल खोसो पेश थियो, जिन ते अदालत जी बार हुकुम ते रिटायर्ड मुलाजमन के पेंशन न पई ॾिनी वञे। जंहिंखां पोइ अदालत खां एडिशनल एडवोकेट जनरल वधीक वक़्तु घुरी वरितो। अदालत चयो त जेसीं ताईं रिटायर्ड मुलाजमन के पेंशन न ॾिनी वेंदी तेसीं ताईं काबीना के भी पघार न मिलंदी। अदालत 11 मई ताईं रिटायर्ड मुलाजमन के पेंशन ॾेई करे ॾिनी वञे हुकुम जारी कयो। जंहिं अदालत इहो भी चयो जे 11 मई ताईं पघारूं रिटायर्ड मुलाजमन के पेंशन जो न मिलियूं त मामलो सिंध के गवर्नर ॾांहुं मोड़ींदासीं। अदालत 11 मई ताईं केस की ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। जी عنايت, तव्हांजी महिरबानी।